शुरू खां जिते अदालती हुक्म ते मेहरान यूनिवर्सिटी में इंतज़ामी उहदनि ते OPS ते वेठल उस्तादनि खे इंतज़ामिया हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। जाम शुरू खां अदालती हुक्म ते मेहरान यूनिवर्सिटी में इंतज़ामी उहदनि ते OPS ते वेठल उस्तादनि खे इंतज़ामिया हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते यूनिवर्सिटी में इंतज़ामी उहदनि ते OPS ते वेठल उस्तादनि खे हटायो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अज़ीम बारी जो। जी अज़ीम। जी रोशनी, बिल्कुल जामशोर में सुप्रीम कोर्ट के हुकुम से मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में इंतजामी उहदनि से OPS से वेठल उस्तादनि के हटाए छॾियो आहे। एडिशनल रजिस्ट्रार तरफा अहिड़ो नोटिफिकेशन जारी किया। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तानी हुकूमत मेहरान यूनिवर्सिटी इंतजामिया तरफा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट के उस्तादनि के OPS से इंतजामी उहदनि से वेठल केतिरनि ऑफिसरनि के फौरी तौर उहदनि तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो, जंहिंमें OPS से मुक़ररु थियल इज़ाफ़ी चार्ज रखंदड़ रजिस्ट्रार अब्दुल वहीद उमरानी, डायरेक्टर एडमिशन आगा फैसल हबीब, कंट्रोलर एग्जामिनेशन खालिद फेरोज चन्ना, सिक्योरिटी ऑफिसर गुलाम नबी राजड़, ट्रांसपोर्ट इंचार्ज है काजी रियाज, डायरेक्टर और इनाम भट्टी मेहरान पब्लिक स्कूल जो प्रिंसिपल है जुड़ियल सांगी स्टूडेंट एडवाइजर है तनवीर फुलपोटो, चेयरमैन कॉलोनी अफेयर है अब्दुल फताह अब्बासी, हासिल प्रोवोस्ट गुलाम अब्बास महर, सुप्रीडेंट वर्कशॉप डॉक्टर दुर मोहम्मद पठान, फोकल पर्सन सफायो स्कॉलरशिप डॉक्टर आम। ठीक है, वॾी महिरबानी। नाज़रीन, जाम शुरू खां अज़ीम बारी जो असांखे तफ़सील ॾिना।